अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बखेड़ा अलन माया तांजो मोतबर यूट्यूबर सैफुल्लाह बिरोही ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान वारो सो बादशाह जी त ता 6 कलाकन में वन के यूट्यूब ते पूरा करे छया सुपर हीरो ते तो माता ला खणी आया नेक्स्ट पार्ट बाकायदे मोतबर हुंदो। सो वीडियो के लाइक कमेंट शेयर करे छडियो ए कमेंट लाजमी कंदा क्यों तो वीडियो जो केड़ो पार्ट ता के बेहतर लगो मतलब मोतबर लगो। सो हेलो वीडियो स्टार्ट था क्यों छा ॻाल्हि आहे उदास नज़र कयो जी सुपर हीरो चओ अब्बा सुपर अञा थियो ई न आहे ऐं ना ई तव्हां उनजी इजाज़त था ॾियो। ओ बादशाह मांखे लगे तो हे चाचो भी बंटी के सामने अगर सिलो आ मतलब अध फिल्म खत्म थी वया अञा ताईं सुपर हीरो के हीरो वारा पावर न मिलियान। हीरो भी पाण चवंदो हूंदो त गजब बेइज्जती है। सलीम सिधी ॻाल्हि कर पुलिस जे खौफ खां गाॾी छॾे भॼी आयो आहीं। यार तू इन ॻाल्हि खे मज़ाक पियो समझी। बाक़ी सुपर हीरो वारो ड्रामो छो तो ठाहीं? यकीन कर खान हिकु मुंहुं न पर घणनि माण्हुनि हुनखे ॾिठो आहे। यार तूफान वांगुरु आयो। ओ बादशाह सब गाल छड़ियो पर ता हिन जो इहो सीन ॾिठो मतलब हे ख्याल की तो ॿुधाए बस इहो ॾिसो ऐं इहो सुपर हीरो जी भजनी तूफान जेतिरी तेज आहे इन खां तेज त बाबा असां हिते जेके त कुत्ता भजंदा आहिनि इन खां तेज त मां भजंदो आहियां जिन मूंखे जंगल जो ख्याल लॻंदो आहे। मतलब इहा स्पीड बि जंहिंखे ॾिसी करे तूं माना हेॾो हैरान थी वियो आहे ऐं इहा स्पीड आहे जंहिंजे करे मां सुपर हीरो जी एॾी वॾी फिल्म जो रोस्ट पियो कयां। यकीन कंदो बादशाह इहा स्पीड ॾिसण खां पोइ सुपरमैन पाण चवंदो हूंदो त जो इसमें आया हेडे ओ बादशाह अगर इन स्पीड जे करे सुपर हीरो के इन फिल्म में अचणो हो इन का त मतलब इन का छा है या केड़ी स्पीड है ये केड़ा सुपर पावर है। अगर सुपर पावर मत थे सके तो अगते हुंचे हलो ॾिसूं था मां को अगते हुंचे एड़ो को पावर कमाल यार मतलब कमाल कंदा आयो कसम खुदा आयो। ओ बादशाह यकीन कयो बेन सुपर हीरो जी ड्रेसूं ता ॾिठियूं हूंदियूं न कहिड़ियूं हूंदियूं आहिनि मतलब कुझु न कुझु लॻंदो आहे त सुपर हीरो आहिनि। इन खां त भलो जेको आहे त उहो ड्रामो कढियो केटीएन वारनि उन्हनि में ड्रेसूं भालियूं हुयूं कुझु न कुझु माण्हू ॻाल्हि करे सिधी हे छा आहे मतलब सुपर पावर अचण खां पोइ हिनखे हिकिड़ो ॻिची में मफ़रल थो अचो वञे हिकिड़ी पैंट शर्ट पाए थो छॾे ऐं उन खां पोइ ईअं उॾा में थो जो पट मां धूड़ थी निकिरे मतलब गजब बेइज्जती है। सुपर तू पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे वठंदे ऐं यादि रख जंहिं ॾींहुं तो पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयो उन ॾींहुं मां तोखे हितां वापसि वठी हलंदुसि। ओ बादशाह पहिरीं ॻाल्हि त मूंखे इहो सम्झ में न आयो आहे त उड्रियो राति जो आहे आसमान ते ॾींहुं लॻो पियो आहे। ॿी ॻाल्हि त चचा ओ भोसड़ी वाले चचा मतलब तूं हिनखे वठी छो आयो आहे ही फिल्म में छो आहे हिनखे कुझु न कुझु त करणो पवंदो न मतलब ज़ाहिर कंदो त तूं छा कंदे कुझु त करण ॾिस न। चमक चलो जरा धीरे चलो चमक चलो ओयो थी वरी कच्चा डायलॉग फिल्म में मतलब छा चवां हलो अॻिते हलो ॾिसो किनो बिलो। ओ बादशाह सुपर हीरो फिल्म जी बजट एतिरी सस्ती आहे जेतिरी मुंहिंजी कॉमेडी सस्ती आहे। मतलब सॼी फिल्म में माई खे इहो हिकिड़ी जोरो पाराए विया त यकीन कोन कंदा पर ॾिसो तुंहिंजे घर ईंदुसि निंडियूं हराम करे छॾियूं ऐं तूं मुंहिंजे ॾींहं जो सुकून बर्बाद कयो आहे। हिकिड़ी सीन आहे सॼो हिकिड़ी जोरो आहे जेको सॼी फिल्म में माई खे प्यारायो आहे। जे माई वटि पावण लाइ कपिड़ा न आहिनि त उनजे बैग में धूड़ छा हूंदो जो ही कुझु चोरी करे खणी वञे हा त बैग वापसि नहीं। मुबारक हुजनि बादशाह फाइनली उहो पार्ट अची वियो जेॾी महिल सुपर हीरो पंहिंजी ताक़त शो कंदो। अभी मजा आएगा ना भिड़ो हाण त मज़ो थींदो फिल्म में हाण त डायलॉग हाण त एक्शन हलंदो हलो अंधा आयो छा? ओ फ़क़ीरनि खे बि कावड़ थी अची छो फ़क़ीर इंसान न आहिनि? यार बादशाह को मांखे सम्झाए त हे फिल्म आहे छा मतलब 5 मिनट में हे सुपर हीरो आहे वरी यकदम फ़क़ीर थी विया आखिर कहना क्या चाहते हो छा है मतलब फिल्म जो कॉन्सेप्ट छा है फिल्म जो समझ में नथो अचे मथे में सूर थी वियो आहे। ही बदमाश आहे बदमाश हूंदा पंहिंजे लाइ छोरे खे त वॾी मगी आहे।
ओ बादशाह सब ॻाल्हियूं साइड ते पर हे हमरा मांखे लोंडे पार थो लॻे अल्लाह यकीन कंदो मांखे हिन जी शक्ल मां ई लॻे थो हे वॾो ख़तरनाक खिलाड़ी थो बहरहाल हलो पाण फिल्म ते ध्यानु था ॾियूं घट कयूं सा अखियूं हेठ कर क्यों हीरो हीरो ही हीरो है इहो ई त ख़बर नथो पए न त हे हीरो आहे छा हे मतिलबु कुझु करे ई नथो ज़िंदगी में कुझु वधे ई नथो अॻिते हल कुझु कर हाणे त कुझु कर ओ बादशाह फाइनली इहा बि ख़बर पइजी वई त हे त हीरो न हे त मतलब बेइज्जती आहे वीचारे जी यकीन कंदो पीउ हिनखे इजाज़त नथो ॾे माण्हू हिनखे चंबाहियो था वञनि को फ़क़ीर थो चए त उड्रे भॼे थो त मां ईअं थो लॻे ॼण कुकड़ बि भॼे चलो हाणे आख़िर में ॾिसूं था VFX एक्शन वारा पार्ट सुपर हीरो जा पार्ट ॾिसूं था ओ बादशाह हिन पार्ट जे नाले मां सिर्फ़ु एतिरो ई चवंदुमि त ही पार्ट त तुंहिंजो वक़्तु हाणे ख़तम थी वियो सुपर हीरो तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे मां न आहियां सुपर हीरो बादशाह आख़िरकार सुपर हीरो बि मञी छॾियो त मां सुपर हीरो न आहियां बादशाह मूंखे ख़बर आहे तव्हांखे हिन वीडियो में मज़ो न ईंदो छो त मूंखे बि मज़ो न आयो आहे छो त हे फिल्म मां जॾहिं मां रोस्ट कई त पहिरियों पार्ट जेको कयो आहे त हे जेको हीरो आहे सुपर हीरो इहो हिकिड़े दोस्त जो माइट आहे ऐं हुन चयो आहे त यार मां इहा फिल्म पुराणी आहे इनखे प्लीज़ हाणे रोस्ट न कयो वञे पर मां जो तव्हां वाइदो थियलो त ॿियो पार्ट ईंदो इन जे करे मां ॿियो पार्ट मोकिलियो आहे ऐं इहो सिर्फ़ु ईअं सम्झो रिव्यू आहे हिकिड़े क़िस्म जो छो त हुन नंढड़े जी दिलि रखूं छो त मथां हू डीमोटिवेट थी वञे सो इन जे करे बादशाह कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है लेकिन एतिरो न जो हरूभरू कंहिंजी दिलि न जाइजे सो इन जे करे मां हिन खे मज़ेदार न ठाहियो एतिरो मतिलबु न ॻाल्हायो आहे हिन बारे में पार्ट में सो वीडियो खे लाइक कमेंट शेयर कजो इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए वीडियो में धमाधम रोस्टिंग कबी हे भाउ आहे असांजो नंढड़ो वाला साईं हिन खे अञा मथे मतिलबु कामयाबु करे हे त कोशिशि पियो करे हिकिड़ी तो डायरेक्टरनि खे मां एतिरो चवंदुमि त अहिड़ियूं फिल्मूं ठाहिण खां भलो अथव त ॿुॾी मरो या वञी को बनी खायो छॾियो हरूभरू ख्वार न कयो अल्लाह हाफ़िज़ तख्त ताज मुझे कंहिं बि कम जो न आहे रैप सां बेवफ़ाई त पंहिंजे मन में न आहे हुआ ई न मस्ती हाणे मुंहुं ॾे अकेलो मूंखे ख़बर आहे तूं में एॾो दम बि न आहे जानी ख़ैर आहे ॿियो ॿुधाए सीन चाहे सिंधी रैप ते छोरा बीठा थई लाए पाए हिन खे सोली सिंधी में हीअं चइबो अथई भॼी परे थी सुहिणा तुंहिंजी जाइ न आहे